नाज़रीन, मीरपुर साकरो में अस्पताल अंदर वहम दौरान औरत फोती वई। फोती औरत जे वारसन डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम हणंदे एहतिजाज कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि मेरा टीवी जो रिपोर्टर गाज़ी कलमती। जी गाज़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शेख ज़ैद अस्पताल मीरपुर साकरो में डिलीवरी दौरान 25 वरनि जी औरत फौत। वारसन पारां अस्पताल में एहतिजाज। अस्पताल इंतजामिया ऐं वारसन विच में छिकताण। शेख ज़ैद अस्पताल में सुबुह सां आयल ॻोठ इलियास वारियो जी रहवासन ॻोराड़ी औरत नज़ीरा ज़ाल असगर वारियो फौती वई। वारसन जो डॉक्टराणी ते गफ़लत जो इल्ज़ाम। अस्पताल इंतजामिया ऐं मुतासर ॻोठाणनि में चिकताण। अस्पताल जे सफ़ाई कंदड़ किशोर कुमार सख्त ज़ख्मी। फौती औरत जो लाश अस्पताल खां संदसि ॻोठ पहुचायो वियो। वाक़िए वारे हंधि साकरो पुलिस पहुतल आहे। वारसन जो चवणु आहे त डॉक्टराणी ख़िलाफ़ फौरी तौर कार्रवाई कई वञे। जी गाज़ी, महिरबानी जी।